ज़हर ज़िंदगी वारस रबन नज़र न थो अचे। बाबा साईं रबन पंहिंजी परेशानी में आहे, उनखे छॾियो, असां तव्हां सां गॾु हलूं था। बाबा साईं मां बि हलंदुसि। जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पई न पोइ मां तोखे वठी हलंदुसि। हली उतां खे संभाल। जेको तव्हांजो हुकुम बाबा साईं। वारस तव्हां टई हली गाॾी में वियो, मां अचां थो। ठीकु आहे बाबा साईं, अचो। अमर जी अदा साईं। हाणे उतां खे तुंहिंजे हवाले आहे। ओठे जे मथां सख़्तु नज़र रखिजो, उनखे कंहिंसां बि मिलण न ॾिजो। हाज़ुर अदा साईं, कंहिंखे बि मिलण कोन ॾींदुसि। असांजी गैर मौजूदगी में जेकॾहिं रबन बि ओठे सां मिलणु चाहे न उनखे बि रोके छॾिजो, छो त मूंखे ख़ौफ़ आहे किथे रबन होश विञाए ओठे खे मारे न विझे। ओठे खे मरणो त आहे, जेकॾहिं रबन मारे विधोसि त पोइ छा थी पियो? जेको चयोमांइ न उन ते अमल कर। वधीक सियाणे थियण जी कोशिश न कंदो कर। अदा साईं तव्हां बेफ़िक्र थी वञो, मां हिते मौजूदु आहियां, ओठे खे कंहिंसां बि मिलण कोन ॾींदुसि। मां हाणे हलां थो, कोशिश कंदुसि जल्दी वापसि मोटण जी। अच छरा। आमिर ऐं जंहिंमहिल ॻाल्हाईंदो आहे त मुंहिंजे हाव में असली मुठ पइजी वेंदी आहे। न ॼाणे त केतिरी कोशिश कंदो आहियां त छिड़बूं न मिलनि, पर तूं पंहिंजी दानाई न हलाए न त तोखे छिड़बूं छो मिलनि? मंजूर ईअं सम्झो करे तूं ऐं मां पाण में भाउ आहियूं। अरे पैसा वठण महिल भाउ कोन सम्झंदो आहीं, उन महिल ईअं लॻंदो आहे ॼण मूं तुंहिंजा खून कया हुजनि। कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे। ईअं हूंदो आहे त जेकॾहिं को माण्हू मूंखे टाइम ते किस्त न ॾींदो आहे न त मूंखे ईअं लॻंदो आहे त ॼण इन मुंहिंजो खून कयो आहे। न हाणे किस्त असां तोखे पंहिंजो टाइम ते ॾींदासीं, पिनी बि तुंहिंजी पुराई कंदासीं। ऐं उहा किस्त त तव्हां व्याज जी था भरियो न, असुली पैसा त तव्हां ॾेई कोन सघंदो। मरी वेंदासीं पोइ त माफ़ करे छॾींदे न। मरी वएं त तुंहिंजे लाश खे तेसीं ताईं दफ़न करण न ॾींदुसि जेसीं ताईं तुंहिंजा छोरा पैसा पूरा न कंदा। मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए त असांजी तव्हां जान कॾहिं छॾींदो? बाबा हाणे ॻाल्हि सिधी आहे, जॾहिं सभई पैसा पीआरींदो। जेकॾहिं पैसा न पीआरे सघूं त पोइ? हा त पोइ तूं हिकिड़ो ॿियो कमु कर, मां तोखे सभु पैसा बख़्शे छॾींदुसि। ॿुधाए त मां कहिड़ो कमु कयां जंहिंमें असांजी बख़्शिश थींदी? हा त पोइ बसि तूं सुलक्षणीअ खे राज़ी कर न। मूं हुनखे राज़ी करे छॾियो आहे, हू तमामु जल्दी शादी। अरे तोसां न मूंसां निभागा, मूंसां शादीअ लाइ राज़ी करेसि। अरे तूं त मुंहिंजी मोहबत जे मथां धारो पियो हणी। अरे मूंखे ख़बर आहे त जेको तूं मजून जी औलाद आहीं, इश्क थो करे, अच्छी दाढ़ी अटो ख़राब। अच्छी दाढ़ी वारो तूं बि आहीं। अरे तूं सुञो मां शाहूकार, इहो फ़र्क़ु अथई तुंहिंजी मुंहिंजी अच्छी दाढ़ीअ में। तोखे त कलर करण जेतिरा पैसा बि कोन्हनि त तूं दाढ़ीअ खे कलर कर। हलियो आहे वरी सुलक्षणीअ सां शादी करण जा ख़्वाब थो ॾिसे मां। अरे मां तो चवां त सुलक्षणीअ खे विसारे छॾ, न त अहिड़ो बुछड़ो कंदोसां जो कॾहिं बेड़ो न थींदे। तो ख़बर न आहे त मुंहिंजो नालो आहे नूरो ऐं मां कमु कंदो आहियां पूरो। कीअं अचण थियो रबन? अहमद खे वठण लाइ आयो आहियां। पर छो? छो पुछण जो हक़ तूं नथो रखी, छो त ना तूं रईस आहीं ऐं ना ई रईस बणजण जी कोशिश कर। खणी जो मां रईस न आहियां, रईस गफ़ार खान जो हुकुम आहे त कंहिंखे बि नाइंसाफ़ी करण जी इजाज़त न ॾियां। त पोइ रबन खे तूं रोकींदे? हा मां रोकींदुसि। मां त पोइ रोके ॾेखार। जीजा याद कयो ऐं छोटू हाज़िर थी वियो। छोटू तूं एतिरा ॾींहं किथे वई? तव्हां उमिरि ते हलिया वियो ऐं मूंखे माल सां लॻाए छॾियो। मां माल चराए मुंहिंजा त लाही बाबा कढी छॾिया। पोइ तूं कमु न छॾी आहे न, हिते कमु करी आ। बाबा चयो त कमाल खान वॾो ख़तरनाक माण्हू आहे, मां तोखे उते कमु ते नथो छॾे सघां। सच थो चईं, कमाल खान वॾो ख़तरनाक निकितो। इन करे मूंखे ख़ौफ़ थींदो हुयो ऐं मां हिते अचणु बंदि करे छॾियोसि। तोखे हाणे त को ख़ौफ़ न आहे न? जीजा जेकर तूं हिते हूंदी आहीं न त मूंखे ख़ौफ़ न आहे थींदो। कमाल खान हाणे ख़ौफ़ जी अलामत बणिजी वियो आहे। तूं त ॿार आहीं, उन खां त वॾा बि ख़ौफ़ खाईंदा आहिनि। छा वॾो साईं कमाल खान खां डिॼंदो आहे?
वॾो साईं त कंहिं साल मूंखां बि न हटिजंदो। खुदा कंदो त वॾो साईं ओठे जीअं कमाल खान खे बि क़ैद कंदो। तुंहिंजी दुआ जल्द लॻंदी, खुदा कंदो त तमामु जल्दी ई थींदो। चाची, चाची तू मूंखे विसारे छॾियो आहे न? तूं त छा सभिनी मूंखे विसारे छॾियो आहे? ॾिस, हाणे मुंहिंजे जीअण जो को बि मक़सदु बाक़ी न आहे रहियो। कंहिंजे लाइ जियां? हाणे मां ज़िंदा न रहंदसि। अलविदा चाची, अलविदा, अलविदा। मीरा, मीरा, न मीरा, असां तोखे कोन विसारियो आहे, पर असां मथां जेके ॾुखनि जा पहाड़ किरिया आहिनि, जेकॾहिं तोखे हिन जी ख़बर हुजे हा त पोइ तूं ईअं न चवीं हा। बस बस समद बस। हाणे वधीक भॼण जी कोशिश न कर, छो जो हाणे भॼण जी तुंहिंजी उमिरि रही न आहे। जेकॾहिं पाण खे वधीक तकलीफ़ ॾींदे न त पोइ दिल जो दौरो पइजी वेंदई। न रबना, न मां तुंहिंजो ॾोही न आहियां, न आहियां मां तुंहिंजो ॾोही। ना मदन ना, इहे ॻाल्हियूं हिते वाट वेंदे कंदे कोन थियूं सुहनि। उथ मथे थी हल किथे हली तसल्ली सां वेही इहे ॻाल्हियूं खुदा उथण। हाकिम खान जंहिं बि पराई दुश्मनीअ जी बाहि में पंहिंजा हथ सेकण जी कोशिश कई आहे न, अॼु ताईं उन्हनि मां केर बि पंहिंजा पल्लव सड़ण खां बचाए न आहे सघियो। पोइ तूं ईअं छो थो करीं? गफ़ार खान, मां तव्हांजी दुश्मनीअ जे विच में अचणु नथो चाहियां। तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त तव्हां वटि जेको बि पनाह लाइ अचे त तव्हां उन सां धोखो करे मूं हवाले कंदो। हाकिम खान, तुंहिंजी सोच ऐं मुंहिंजी सोच में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं तव्हांजे ॻोठ जो को बि ज़ालिम शख़्स मुंहिंजे ॻोठ में अची पनाह वठे न, उन जी ख़बर जंहिं ॾींहुं मूंखे पवंदी, मां उन ज़ालिम खे ॿधी तव्हांजे हवाले कंदुसि। तव्हां त बिल्कुलु उन जे उबतड़ कयो आहे। तव्हां कमाल खान ऐं ओठे सां गॾिजी मुंहिंजे ॻोठ जे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जो रतु वहायो आहे, ऐं तव्हांजे अहिड़े अमल जे करे तव्हां मुंहिंजा ॾोही आहियो। वरी बि मूं ई दरगुज़र कयो आहे। मां जेको हिते तो वटि हली आयो आहियां न, उनखे कॾहिं बि मुंहिंजी कमज़ोरी न सम्झजांइ, पर मां कंहिं ग़रीब मिसकीन जो रतु वाइण नथो चाहियां। उन करे मां इन मसइले खे कुर्ब प्यार मोहबत सां हल करण थो चाहियां। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि तोखे कुर्ब प्यार मोहबत सां सम्झ में अचे थी त कमाल खान खे मुंहिंजे हवाले कर।
न त कमाल खान खे मां तुंहिंजे बगल मां छिके कढियूं हलियो वेंदुसि। पोइ जेको नाहक रक्त वहंदो न उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो, पाण। वाह गफ़ार खान वाह। हिक तरफ़ प्यार ऐं कुर्ब अमुन जूं ॻाल्हियूं कयो पिया, ॿिए तरफ़ रत वाहण जूं ॻाल्हियूं करे मूंखे धमकाइण जी कोशिश कयो पिया। तव्हांखे त दात ॾियणो पवंदो, ॻाल्हियुनि जा वॾा हरीफ़ आहियो। किसा मत जेकॾहिं ईअं कूड़ मथां कूड़ हणंदे न त पोइ पादर मथां पादर खाईंदे। होसी ताईं तो मां हथ न कढंदुसि जेसी ताईं मूंखे तूं पूरो पूरो सच नथो ॿुधाईं। कसम सां रबन, मां तोसां कूड़ न हणंदुसि। जेको पुछणु चाहे थो मूंखां पुछ, मां तोखे ॿुधाईंदुसि। मूंखे इहो ॿुधाए त उथे मीरा खे किथे क़ैद रखियो आहे? मूंखे मिठे नूर जो कसम आहे, ख़ुदा जो कसम आहे, मूंखे ख़बर न आहे। क़ुरान में ख़बर न आहे, मिठे नूर जो मूंखे ख़बर न आहे। क़ुरानी तो हथ साल को रख चंबो थी हलाए, थोरो थी ख़बर न आहे। मूंखे इहो ॿुधाए त धीअ खे कंहिं मारियो? ॿुधाए, ख़ामोश छो आहीं? जेकॾहिं ख़ामोश रहंदे तॾहिं बि पादर खाईंदे। तुझा पादर ॾिसी हाणे सम्झी वियो आहे त रेल पंचर थी सघे थी। हकम खान, इहो तूं ग़लति थो सोची त को मां हिते तोखे धमकी ॾियण आयो आहियां। जॾहिं त तव्हां मुंहिंजे ॾाढ जो नमूनो ॾिसी चुका आहियो, पोइ मां तव्हांखे हरू भरू धमकाइण छो ईंदुसि? मां त हिते सिर्फ़ ऐं सिर्फ़ अमुन सां मसइले खे हल करण आयो आहियां। जेकॾहिं मसइले खे अमुन सां हल करणु चाहियो था त पोइ तव्हांखे ॻाल्हियुनि जी टेबल ते अचणो पवंदो। ॻाल्हियुनि लाइ त मां आयो आहियां। हाणे ॿुधायो त तव्हां छा था फरमाइण चाहियो? कमाल खान खे ॻाल्हियुनि जे विच में वेहारियूं था। जेकॾहिं हू ॾोही थियो त मां तव्हांजे हवाले कंदुसि। जॾहिं कमाल खान लाइ असां सज़ा मुंतखब करे छॾी आहे त पोइ उन सां ॻाल्हियूं छा जूं? उन लाइ सुठो अथई त बग़ैर ॻाल्हियुनि जे कमाल खे असांजे हवाले करे छॾियो। बग़ैर ॻाल्हियूं करे मां कमाल खान खे तुंहिंजे हवाले करे उन सां धोखो नथो करणु चाहियां। पोइ त तूं ज़िद ते ही, ऐं जेको माण्हू ज़िद ते अड़िजी बीहंदो आहे न उहो नुक़सान खाईंदो ई खाईंदो आहे। नुक़सान त नुक़सान ई सही, पर हिकु दोस्त मूं वटि भरोसो करे मूं वटि पनाह लाइ आयो आहे, उन सां मां धोखो नथो करे सघां। हकम खान, छा तूं हिकु ज़ालिम शख़्स जे करे पंहिंजे ॻोठ जे मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि खे मुसीबत में विझण थो चाहीं? जेको थियो उहो ॾिठो वेंदो गफ़ार खान। बाक़ी बग़ैर ॻाल्हियुनि जे मां कमाल खान खे तुंहिंजे हवाले न कंदुसि। हाणे तूं पंहिंजे नुक़सान जो ज़िम्मेवार पाण हूंदे। अचो। बाबा साईं, इहो सुठो न थियो। बस जेको थी गुज़रियो उन ते बस। हाकिम खान खे पसंदि न आहे, हमरान खे तयारु कयो ऐं हथियारनि खे तेल हणी छॾियो। छोरा नूरो धमकी ॾेई वियो आहे, जेकॾहिं उनजी शादी फुलछड़ी सां न थी न तूं दिलि ते असांखे पुछड़ो कंदो। बाबा हू पुछड़े माण्हू खे केतिरो पुछड़ो कंदा? चई सच पियो पीरू। अरे छोरो, तव्हांजो छा मक़सदु आहे? मां पुछड़ो आहियां? मामा तूं ग़लति मक़सदु कढे। नूरू तोखे पुछड़ो नथो करे सघे, छो त तूं उन कम जो पहिरियों ई चैंपियन आहीं। छोरा
यो चैंपियन छा है? बाबा मकसद तो तू डिग्रियों खई वेठो आई। वॾा के निभागा आयो छोरा। मुझी तारीफ जे बदले मुझी बेइज्जती था कयो। अब्बास हाणे कीअं सम्झायो बाबा खे त बेइज्जती इज्जत वारनि जी थींदी आहे। पीरू इहा ॻाल्हि त मामा ई सम्झी वेठो आहे, मिड़ई नक जी पकाई नथो छॾे। छोरा मां हर ॻाल्हि खे सम्झां थो, पर नूरे खां वधीक असांजी इज़त आहे। जेकॾहिं हाणे नूरो सुलक्षणी सां शादी करे थो न त मुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरी वियो ईअं सम्झे। इहो जनाज़ो अलाए असां केतिरा चकर दफ़नाए चुका आहियूं। बाबा वरी हींअर थो सोचे दिलि थी चए दुनाली बंदूक हुजे, हिकु नाल तोखे हणा ऐं ॿियो नाल हिन अब्बास खे हणा। मामा तू होश न विञा, तुंहिंजी शादी सुलक्षणी सां ज़रूर थींदी। सची? वाइदे सां मामा, नूरे जी पाड़ असां पटींदासीं। गफ़ार खान छेड़े जी धमकी ॾेई वियो आहे। कमाल खान जो हथ ॾियो या जेड़ो वायो। ओए तव्हां छा चयो? मूं जेड़ो वारे छॾियो आहे तव्हांजी दोस्तीअ जे करे, पर तव्हां मूंखे ग़लति पिया सम्झो। मूं तव्हांखे ग़लति न करे सम्झो, जो तव्हां मूंखे ॻोठ खां ॿाहिरि वञण लाइ रोके छॾियो ऐं पंहिंजी औताक में मूंखे क़ैद करे रखे छॾियो। तव्हां एतबार टोड़ियो तॾहिं मूं इहो सख़्तु क़दम खयो, पर हाणे तव्हां आज़ादु आहियो। पर जेकॾहिं तव्हां चाहियो हिते रही मुंहिंजो साथ ॾेई सघो था। जेकॾहिं तव्हां वञणु चाहियो त मां तव्हांखे महफ़ूज़ रस्तो ॾेई सघां थो। हाकिम खान, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे करे झेड़ो वारियो आहे त पोइ मां तव्हां सां गॾु आहियां, मूं मां हथ न कढो। ठीकु आहे कमाल खान, त पोइ ॿई गॾिजी तव्हांजे भाउ गफ़ार खान खे रोकण जी कोशिशि कयूं था। शायदि तव्हां ते वॾे खां वाक़िफ़ न आहियो। जेकॾहिं ते वॾे झेड़ो वारियो आहे त पोइ पक सम्झो ऐं पंहिंजे हमराहनि खे तयारु करे छॾियो, न त पोइ तव्हां सभिनी जी लाशनि खे कब्रिस्तान में दफ़नाइण वारो केरु बि न हूंदो। मूं पंहिंजे हथियारनि खे तेल हणी छॾियो आहे कमाल खान, ऐं हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे। हाणे जे गफ़ार खान असां वटि ईंदो कमाल खान, सिर जो सौदो असांजो बि कोन थींदो। बाबा साईं असां लाइ छा हुकुम आहे? हिनमहिल तव्हां वञी घर आराम कयो, शाम जो अचिजांइ, पर पाण सां गॾु रबन खे वठियूं अचिजांइ। अदा साईं, रबन हिते नाइंसाफ़ी करे वियो आहे, मूं मथां हथ बि खयो अथसि ऐं सम्झां थो त अमन खे ॿधी खणी वियो आहे। इहे पंहिंजे घर जा मसइला आहिनि, बाद में इहे सभु हल करे वठंदासीं। पहिरियों ॿाहिरें दुश्मन खे ॿुधाइणो आहे त असां सभु पंहिंजो पाण में गॾु आहियूं ऐं असां कंहिंखां बि कमज़ोर न आहियूं। इहा तमामु सुठी सोच आहे बाबा साईं। वर्ष जेकॾहिं हिन हाकिम खान खे मूं पंहिंजे पेरनि में न झुकायो न, पोइ चंग मुड़सीअ जी पग ॿधणु मुंहिंजो हक़ ई कोन्हे। तव्हांजी इज़त ख़ातिर असांजी जान बि क़ुर्बान आहे बाबा साईं। जावेद, हाणे जानियूं ऐं सिर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुश्मननि जा वढिबा। तव्हां हींअर वञी आराम कयो, शाम सॼे ॻोठ वारनि खे गॾु कंदासीं, पोइ सभु गॾिजी फ़ैसिलो कंदासीं। छो त मां ॻोठ वारनि जे मथां पंहिंजो फ़ैसिलो मढ़णु नथो चाहियां। बाबा साईं, तव्हांजे फ़ैसिले खे केर बि पुठी कोन ॾींदो, पर फ़ैसिले खां ॻोठ वारनि खे आगाह करणु लाज़िम आहे। कालो? जी बाबा साईं। शाम सभिनी ॻोठ वारनि खे ओताक ते गॾु कयो। मां हींअर ई निकिरां थो, सभिनी खे ॿुधाए थो अचां। सभु गॾु थियनि, पोइ फ़ैसिलो कंदासीं त आख़िर छा थियणु घुरिजे। तूं इहो न सोच त को मां तोखे तां ज़िंदा सही सलामत छॾे ॾींदुसि ऐं तूं वापसि ॻोठ वेंदे। न रबन, मुंहिंजो को बि ॾोह न आहे। जेकॾहिं मुंहिंजो को ॾोह हुजे न, पोइ भले शक तूं मूंखे मारे सघीं थो, बाक़ी मूं बेकसूर जे मथां एतिरो ज़ुल्म न करियां पा। तूं जेकॾहिं ॾोही न आहीं
तो पोइ मूंखे सही सही छो नथो ॿुधाई? मां त हर सुवाल जो जवाब सही ॾियां थो, पर तूं चवें थो त ॾोह क़बूल कर। पोइ मूंखे मौत त नाहे कयो जो मां ॾोह क़बूल कयां ऐं मौत खे क़बूल कयां। बाबा खे ॻोठ मां सूमर वठी वियो ऐं सूमर तोसां मिलंदो रहे पियो। अबा रबना, सूमर त ओठे लाइ कमु कंदो आहे। जॾहिं वारिस वारा सूमर खे पकड़ण लाइ निकिता त तो वञी ओठे खे ॿुधायो ऐं उन सूमर खे पूरो कयो। तूं मूंखे हर वक़्तु फासाइण चाहे थो, पर मां तुंहिंजो ॾोही न आहीं अबा। अबा ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तुंहिंजे पीउ खे कंहिं मारियो आहे न, उहो ओठो थी ओठो। हा, ऐं तुंहिंजी भेण जो कातिल बि ओठो अथई। पर तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार छो नथो करे? उहो इन करे जो इन ओठे जो इशारो तो तरफ़ आहे। इहो ओठो पाण खे छॾाइण लाइ ॿिए खे फासाए थो। मां भला ॿुधाए, खून करे सघां थो? मूंखां खून करणु एतिरो परे आहे जीअं रेल खां पंचर परे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। गोली हणिया बाक़ी हथ न हणिया। तूं छा थो सम्झी त मां तोखे गोली कोन हणंदुसि? गोली हणण खां पहिरां तोखां सभु ॾोह पासराईंदुसि, पोइ तोखे अहिड़ी गोली हणंदुसि जो यादि कंदे। पुट, माई वज़ीरा जो ज़ोर आहे तो ओठे खे बचाए वठ। अदा मां तव्हांजे साम्हूं हथ थी ॿधा। ही बादशाह पीर जी झोली आहे। खुदा जे वास्ते ओठे खे बचायो, ओठे खे बचायो। न भेण, ही छा थी करे? ईअं त मूंखे तूं गुनाहगार थी करे। ओठे खे बचाइण हाणे मुंहिंजे वस में न आहे। ओठे खे जेका सज़ा मिलंदी इन जो फ़ैसिलो ॻोठ वारा कंदा। भाॼाई, ओठे सां मुंहिंजी का दुश्मनी न आहे ऐं न ई वरी रईस हुन सां ज़ाती दुश्मनी थो निभाए। अदा, जेकॾहिं रईस जो हुन सां दुश्मनी न आहे त पोइ रईस ओठे खे छो ॿधो आहे? सौट ओठे ॻोठ वारनि मथां ज़ुल्म कयो आहे। अदा, पोइ ॻोठ वारा ॼाणनि ऐं ओठो ॼाणे, रईस जो विच में छा वञे? रईस हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे ऐं उन ते इहो फ़र्ज़ु बणिजे थो त पंहिंजे ॻोठ वारनि जी, मज़लूमनि जी पुठ भराई करे। जेके ॻोठ वारा बुखूं मरनि था उन्हनि खे रईस करे अटो त न पहुचायो आहे? जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रईस करे कमु त नाहे ॾिनो? बाक़ी ओठे खे कोहण लाइ ॻोठ वारनि जो हमदर्द बणिजी वियो आहे। हिन खे केरु सम्झाए चाचा? केरु सम्झाए हिन खे? हिन खे सम्झाईंदे त तूं पाणी चरियो थी वेंदे। मां सभु सम्झां थी। ओठे जो सिर खणण लाइ तव्हां सभु रईस सां गॾु आहियो ऐं इहो बहानो आहे ॻोठ वारनि जो। ॻोठ वारा त विच में नथा अचनि। जेकॾहिं वारिस ऐं रईस ओठे मां हथु कढनि त ॿियो केरु आहे जो ओठे में हथु विझंदो? हा मां, ओठे खे कोण जो वारिस ऐं रईस प्रोग्राम ठाहियो आहे। वाह चाचा वाह, अॻे ही बेवकूफ़ सम्झे कान थी ऐं वरी तूं मूंखे फासाई थो। अदामिर, तोखे हिन ॻाल्हि जो ॾुख करणु न घुरिजे। जॾहिं त रबनि मूं मथां हथु खयो ऐं मूंखे उताक ते बेइज़्ज़तो कयईं, इहा दाह मां साईं खे ॾिनी। उन ॿुधी अणॿुधी करे छॾियईं, मुंहिंजे सिर जे मथां हथु बि न रखियईं। पोइ अदी तव्हां ॿुधायो मूंखे ॾुख थिए या न थिए? मुंहिंजा भाउ, हिन वक़्तु साईं चइनी तरफ़नि जे मसइलनि में घिरियल आहे। आख़िर हू करे त छा करे? जॾहिं मूंखे उताक ते चङो मुड़ुसु करे विहारियो हुयो त साईं जे मथां बि फ़र्ज़ु हुयो त रबनि खे घुराए उनजी ठाहोकी बेइज़्ज़ती करे हा। ॿीहर को बि ॻोठ जो माण्हू साईं जी गैर मौजूदगी में अहिड़ी हरकत न करे हा ऐं जेको बि उताक ते ईंदो वेंदो मुंहिंजी बेइज़्ज़ती कयूं हलियो वेंदो। छॾियो साईं कावड़ खे, कावड़ सिहत लाइ ख़राबु हूंदी आहे। जॾहिं वॾा पाण में ॻाल्हाईंदा पिया हुजनि तूं विच में न ॻाल्हायो कर, सम्झी वए न? हा अदा, तुंहिंजो होश करे, मासूम ॿार तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे? तूं यतीम ॿार जो लिहाज़ नथो रखी? मां चवां थो मुंहिंजे कुर्ब जो नाजाइज़ फ़ाइदो न वठ। इहो साईं बस रुखसार बेगम बस। घर जो माहौल न बिगाड़ त सुठो आहे। ॿाहिरों माण्हू थकिजी टुटी घर अचे, घर में बि माण्हू खे सुकून न मिले त
त पोइ आख़िर माण्हू वञे त वञे काॾे? तो सुठो न कयो गफ़ार खान, तो सुठो न कयो। अॼु ख़बर पइजी वई त कमाल खान तव्हां खां छो भागी आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।